वतन सिंध असांजो क़दीम तहज़ीब मुल्क रहियो आहे। बेशक तहज़ीब ने तमदन जो सरचश्मो जंहिंमां सॼी दुनिया सैराब थिए इल्म इरफ़ान जी वसियत में क़दम रखंदे अॻिते वधंदी वई। उनखे भाग वधाई भलारी सिंध सॾियो वञे थो। संदसि नाले बाबति रायो आहे। तारीख़ मां सिर्फ़ु एतिरो पतो पवे थो त हज़ारां साल अॻु जॾहिं आर्या हिन मुल्क जा मालिक बणिया त उन दरिया जे नाले सां हिन मुल्क जो नालो सिंधु रखियो, जेको बाद में सिंध सजण में आयो। शुरू में आर्यनि सिंध तरफ़ जेतिरा इलाइक़ा वालारे पंहिंजे कब्ज़े में कया उन्हनि खे बि सिंध सॾियाऊं, पर जॾहिं आर्या गंगा नदी ताईं पहुची विया त उनजो नालो आर्या वर्त रखियाऊं। उन सां मिलंदड़ जुलंदड़ ही बि बयानु आहे त सिंध मुल्क ते नालो सिंधुअ जे करे पियो। संस्कृत में सिंधु माना तमामु वॾो दरिया। सिंधु दरिया बाबति चयो वञे थो त सिंधु नदी अॻे तमामु घणी वॾी नदी हूंदी हुई। मौजूदा नदियुनि खां सवाइ काबिल नदी, गोमती, गोमाल ऐं सरस्वती नदी वग़ैरह बि सिंधु नदीअ में वहंदियूं हुयूं, जंहिं करे हिन नदीअ ते नालो सिंधु पियो, जंहिंजी माना आहे वॾो दरिया या समुंड। सिंध मुल्क जो नालो सिंधु नदीअ जे ई करे पियो। ॿियो रायो आहे त नूह अलैहिस्सलाम जो पुटु हाम खे 6 पुट हुआ। हिकु हिंद, ॿियो सिंध, टियों इफ़राज, चोथों हब्श, पंजो हरमज़, छहों बोया। संदसि ॿिए नंबर पुटु सिंध जे नाले सां हिन मुल्क जो नालो सिंध पियो। हीउ बयानु आहे त लफ़्ज़ सिंधु संस्कृत लफ़्ज़ सिंधुअ मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे चंड। ऋग्वेद जे हवाले सां सिंध जो नालो सुपत सिंधु यानी 7 दरियाहनि वारो मुल्क बयानु कयलु आहे। टियों रायो सिंध जे नाले बाबति हीअ आहे त के मोरख हिन तरह बेज़ार कनि था त संस्कृत ज़बान में नद तरफ़ खे चयो वेंदो आहे। आर्यन लोक जॾहिं हिंद ऐं सिंध जे मैदानी इलाइक़नि में पाणी जी सहिंज खे साम्हूं रखी वालार शुरू कई त साम्हूं या साॼे तरफ़ वारे दरिया खे सिंधु ऐं मुल्क खे सिंध सॾियाऊं। खाॿे या अंदरे पासे खे इंदु ऐं मुल्क खे अंध सॾियाऊं। उन मां ज़ाहिर थिए थो त अंध माना अंदरे या खाॿे पासे वारो मुल्क। अहिड़े नमूने ई सां सिंध ऐं सिंधु लफ़्ज़ ठही पिया। चोथों रायो हीउ बि आहे त गंगाराम सम्राट जी चवणी मूजिबि त महाराजा मनु जी अयोध्या वारी शाख अश्कवा वंश जे 49 पीढ़ी में सिंधु द्वीप जे राजा बणियो, जंहिंजे नाले तां सिंधु देश नाले मुल्क मशहूरु थियो। संदसि राय मूजिबि त कंहिं बि साहब में उहो कोन्हे त कंहिं मशहूरु नदी तां कंहिं देश जो नालो पियो हुजे। सिंध मुल्क एतिरो त क़दीम आहे जो हिन जे लाइ उहो बयानु नथो करे सघिजे त हू कॾहिं खां ऐं उन में कहिड़ियूं तब्दीलियूं थियूं। ज़मीनी इल्म जी ॼाण जो ख़्यालु आहे त इंसान जे वजूद वठणु वक़्तु यानी तमामु क़दीम ज़माने में उत्तर हिंदुस्तान ऐं सिंध मुल्क वारो पासो घणो करे समुंड जे पाणी हेठि हो, लेकिन वॾनि वॾनि ख़ौफ़नाक ज़िलज़िलनि जे करे समुंड सरंदो वियो ऐं ज़मीन ज़ाहिर थींदी वई। जीअं जीअं जबलनि जे पासनि खां समुंड सरंदो पासे थींदो वियो, तीअं तीअं उत्तर हिंदुस्तान ऐं सिंध मुल्क जी सरज़मीन क़दीम नक्शे ते निकिरी निरवार थी पई। अॻु जेके इंसान सिंध धरती जे उत्तर ओलह वारे जबलनि ते ज़िंदगी गुज़ारींदा हुआ, उहे आस्ते आस्ते जबलनि खां हेठि लही मैदानी इलाइक़नि ऐं वारियासी पटनि ते वालार कंदा विया। क़दीम सिंध मुल्क उत्तर में साइबेरिया ताईं, ॾखण ऐं हिंद समुंड जे क़दीम ऐं जदीद जज़ीरनि ताईं, ओलह ऐं दजल दरिया ताईं, ओभर में चीन मुल्क जे समुंड ताईं फैलियलु हो। हक़ीक़त में तक़रीबिया एशिया जे अक्सर हिसे खे सिंध जे नाले सां सुञातो वेंदो हो ऐं ज़माने गुज़रण खां पोइ ज़बाननि जे इख़्तिलाफ़नि जे करे सिंध जे नाले खे हिंद जे नाले सां जोड़ियो वियो। उन खां पोइ मुज़कुराई इलाइक़ा हिंद सॾिजण लॻा ऐं बक़ाया जेको असां ऐं तव्हां रहूं था उनखे सिंध सॾियो वञे थो। सिंधु नदी जे मैदान अटकल अरावली जबल ऐं खीरथर जबल जे विच में आहे। पंजाब जूं 5 नदियूं महाराण सां गॾिजनि थियूं, जेका अरबी समुंड में छोड़ करे पंजाब जे 5 नदियुनि खां सवाइ सरस्वती ऐं हाकड़ो बि सिंध मां वहंदियूं हुयूं, जेके हाणे मैसार जी वियूं आहिनि। दुनिया जी तारीख़ शायदि आहे त सिंध हिकु मुल्क रहियो आहे, पर बदकिस्मती सां हिन वक़्तु हू पाकिस्तान जो यूनिट यानी हिसो सूबो आहे। ताज़ो ई
क़ानून पास करे सिंधू नदी ते 6 केनाल ठाहिया वञनि पिया, जेके सिंधू दरिया खे सुकाइण जो पूरो मंसूबो आहे। सिंधियुनि खे घुरिजे त इन मंसूबे खे रद्द करे पंहिंजे सिंधूअ जो बचाव कनि, जीअं सिंधू शाहूकार वहे ऐं समुंड बचे ऐं धरती बचे, ज़राइत बचे। तव्हां दोस्तनि सभिनि जी महिरबानी, मुंहिंजो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, महिरबानी। थैंक यू।